नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मलीर में नाज़िम जोखियो केस जाम अवैस गोराम खे दिल जी तकलीफ़ जे ख़दशे सबबि NICVD ॾिनो वियो आहे। गिरफ़्तार MPA जाम अवैस गोराम खे ब्लड प्रेशर हाई थियण सबबि NICVD मुंतक़िल कयो वियो आहे। जेल सुपरिंटेंडेंट अरशद चयो आहे त दिल जो आर्ज़ी जे ख़दशे सबबि टेस्ट कई वई आहे, जेका क्लियर अचण बाद दवाऊं ॾेई मलीर जेल वापसि मोकिलियो वियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मलीर में नाज़िम जोखियो केस जाम अवैस गोराम खे दिल जी तकलीफ़ जे ख़दशे सबबि NICVD ॾिनो वियो आहे। गिरफ़्तार MPA जाम अवैस गोराम खे ब्लड प्रेशर हाई थियण सबबि NICVD मुंतक़िल कयो वियो आहे। जेल सुपरिंटेंडेंट अरशद चयो आहे त दिल जो आर्ज़ी जे ख़दशे सबबि टेस्ट कई वई आहे, जेका क्लियर अचण बाद दवाऊं ॾेई मलीर जेल वापसि मोकिलियो वियो आहे।